गुल प्लाज़ा जहिड़े साने ते सियासत न करणु घुरिजे। कराची खे वफ़ाक़ हवाले करण जो मुतालबो कंदड़नि खे आइनी तरीक़ो इख़्तियार करणु घुरिजे। वॾे वज़ीर जो चवणो हो त वाक़े जी अदालती जांच कराइण लाइ सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे ख़त लिखियो वियो आहे। संदसि चवणो हो त अदालती कमीशन बाबति TOR सिंध हाई कोर्ट खे मोकिलिया विया आहिनि। थर पार्कर में ॿारनि जे मौतनि बाबति ख़बरूं दुरुस्त न आहिनि। हुन जो चवणो हो त नंढी उमिरि जे शादियुनि सबबि ॿारनि जी पैदाइश वक़्त खां अॻु थी रही आहे। मुल्की आबादी में इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिं बाबति सोचणो पवंदो। संदसि चवणो हो त झोल में छिते कुते जे ॾाढनि सबबि नींगरी जे मौत जी खेसि का बि ॼाण नाहे। वाक़े में गफ़लत कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अवां खे ॿुधायूं पिया सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह जो चवणो आहे त गुल प्लाज़ा जहिड़े साने ते सियासत न करणु घुरिजे। कराची खे वफ़ाक़ हवाले करण जो मुतालबो कंदड़नि खे आइनी तरीक़ो इख़्तियार करणु घुरिजे। वॾे वज़ीर जो चवणो हो त वाक़े जी अदालती जांच कराइण लाइ सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे ख़त लिखियो वियो आहे। संदसि चवणो हो त अदालती कमीशन बाबति TOR सिंध हाई कोर्ट खे मोकिलिया विया आहिनि। थर पार्कर में ॿारनि जे मौतनि बाबति ख़बरूं दुरुस्त न आहिनि। हुन जो चवणो हो त नंढी उमिरि जे शादियुनि सबबि ॿारनि जी पैदाइश वक़्त खां अॻु थी रही आहे। मुल्की आबादी में इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिं बाबति सोचणो पवंदो। संदसि चवणो हो त झोल में छिते कुते जे ॾाढनि सबबि नींगरी जे मौत जी खेसि का बि ॼाण नाहे। वाक़े में गफ़लत कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह जो चवणो आहे त गुल प्लाज़ा जहिड़े साने ते सियासत न करणु घुरिजे। कराची खे वफ़ाक़ हवाले करण जो मुतालबो कंदड़नि खे आइनी तरीक़ो इख़्तियार करणु घुरिजे। वॾे वज़ीर जो चवणो हो त वाक़े जी अदालती जांच कराइण लाइ सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे ख़त लिखियो वियो आहे। संदसि चवणो हो त अदालती कमीशन बाबति TOR सिंध हाई कोर्ट खे मोकिलिया विया आहिनि। थर पार्कर में ॿारनि जे मौतनि बाबति ख़बरूं दुरुस्त न आहिनि। हुन जो चवणो हो त नंढी उमिरि जे शादियुनि सबबि ॿारनि जी पैदाइश वक़्त खां अॻु थी रही आहे। मुल्की आबादी में इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिं बाबति सोचणो पवंदो। संदसि चवणो हो त झोल में छिते कुते जे ॾाढनि सबबि नींगरी जे मौत जी खेसि का बि ॼाण नाहे। वाक़े में गफ़लत कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।